घरको नक्सा मसँग हुनुपर्छ। नगरपालिका के हुन्छ त? तपाईँको नक्सा मसँग मैले हजुरको अफिसमा त होला। यहाँनिर यत्रो नोटिस जिंदगी की सबसे बड़ी गलती कर दी है। तूने जो मुझे मारने की कोशिश की थी उसका क्या इतनी जल्दी भूल गया? सामने उसे मिटाया नहीं जा सकता। Immortal John Himmler. Immortal John Himmler. I wanna show you something. तपाईँ घरको नक्सा मसँग हुन्छ। अनि मैले खाली गर्नु किन कसरी गर्ने खाली? मैले तपाईँ घरको नक्सा मसँग हुन्छ त जाउने। I am coming. अस्सलाम वालेकुम। अॼो के विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। सिंध में सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ माण्हुनि जो इहो महबूब जेको जुमिलो आहे उहो त तव्हां ॿुधो ई हूंदो त सोशल मीडिया पावर ज़िंदाबाद। उहो इन वक़्तु खयों वेंदो आहे जॾहिं कंहिं बेवा औरत खे सिलाई मशीन मिलंदी आहे या कंहिं ग़रीब ॻुठाणे खे को नलको ॾेई वेंदो आहे, को अमीर माण्हू 5 रुपया ॾेई ऐं उन जे पोयां चवंदो आहे त सोशल मीडिया पावर ज़िंदाबाद। छो त इहा मूं पोस्ट फेसबुक ते लॻाई हुई। सोशल मीडिया जो पावर छा थींदो आहे उहो तमल नौजवाननि करे ॾेखारियो आहे जंहिं पंहिंजे एक्टर खे वोट ॾेई करे उहो पहिरियों भेरो इलेक्शन में बीठो आहे ऐं हिन वक़्तु उहो तमिलनाडु जो वज़ीर आला चूंडिजी चुको आहे। तमिलनाडु में उहा पार्टी जेका 2 साल अॻु में इक़्तिदार खां ॿाहिरि हुई, 2 साल अॻु में उनजो वजूदु आयो, बुनियादु पियो, उन हिन वक़्तु तमिलनाडु में तमामु वॾो इनक़लाब आणे छॾियो आहे ऐं उहो एक्टर जेको तमिल फिल्मुनि जो वॾो एक्टर आहे उहो हाणे वज़ीर आला जो हलफ़ खणी वरितो आहे। इहो हलफ़ जेको आहे सो जोसेफ विजय जेको नओं वज़ीर आला आहे उन खयों चेन्नई नेहरू स्टेडियम उते खयों आहे ऐं उन सां गॾोगॾु उन में कांग्रेस जो अॻुवाण जेको मुखालिफ़ धुर जो अॻुवाण राहुल गांधी आहे उहो बि शरीक थियो आहे। विजय जी जेका जोसेफ विजय आहे, जोसेफ विजय हिकिड़ो पाण एक्टर ऐं उनजो पीउ फिल्मसाज़ ऐं उनजी माउ जेका आहे गुलकार लेखकार, उनजो पुटु विजय कुमार, उहो जोसेफ विजय उन वॾे पैमाने ते जेके वोट खयां आहिनि उनजी पार्टीअ वोट खयां आहिनि उन में सोशल मीडिया जो इस्तेमालु तमामु घणो थियो। हुनजी हिकिड़ी वीडियो आहे, सिर्फ़ु सेल्फी वीडियो आहे विजय जी, पार्टी जो जेको कॉन्फ्रेंस थी मदुराई सिटी में, उन 90 मिलियन व्यूज़ हुआ 24 आवर्स में। 90 मिलियन व्यूज़ इन 24 आवर्स। इहा आहे सोशल मीडिया जंहिं उतां जे तमिलनाडु जे 2 जेके पार्टियूं आहिनि जेके ॾहाकनि खां तमिलनाडु ते इक़्तिदार ते क़ाबिज़ हुयूं ऐं वारे वारे सां हुकुमरानी कंदियूं हुयूं, उन्हनि ॿिन्ही खे हिन नौजवान एक्टर आउट करे छॾियो आहे। अचण सां ई स्टेडियम में जेको आर्डर सही कया उन में 200 यूनिट बिजली फ्री कई आहे। उन सां गॾोगॾु हुन आर्डर कयो आहे औरतुनि जे तहफ़ुज़ जे लाइ अलॻि सां हिकिड़ी पुलिस फोर्स ठाहिण जो ऐलान कयो आहे। इहो तमिल नौजवान आहे केरु? इहो कॾहिं सियासत में आयो? हुनजी सियासत सां का दिलचस्पी घणो करे न हुई। जॾहिं उहो फिल्मुनि में हुयो, चाइल्ड स्टार तौरु फिल्मुनि में ईंदो हुयो पंहिंजे पीउ जे फिल्मुनि में। हिन खे मोदी जी जेका जमात आहे, जेका हिंदू कटर जमात आहे BJP, उन जी सख़्तु मुखालफ़त हुई। उन जी सख़्तु मुखालफ़त जे बावजूदु हू इलेक्शन में कामयाबु थियो आहे। उन जी हिमायत जिन माण्हुनि कई आहे, जिन पार्टियुनि कई आहे, छो त उन जूं पार्टी में तमिल जेका लेजिस्लेटिव असेंबली आहे उहा 234 जी असेंबली आहे जंहिंमां 108 सीटूं जेके आहिनि हिननि जी पार्टी खयों आहे जोसेफ विजय जी पार्टी। जोसेफ विजय जी जेका पार्टी आहे उहा तमिलनाडु जी हिन वक़्तु वॾे में वॾी पार्टी थी उभरी आहे ऐं ॿियूं जेके पार्टियूं आहिनि उहे हिन सां इतिहाद में आयूं आहिनि। उन में कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट आहे ऐं ख़ुदि जेको नंढियूं नंढियूं ॿियूं जमातूं आहिनि उहे बि हिननि सां आयूं आहिनि। तमिलनाडु में ही पहिरियों अदाकार न आहे, उनखां अॻु में बि केतिरा ई अदाकार जेके आहिनि उहे सियासतदान थिया आहिनि ऐं उन्हनि सियासत कई आहे, पर ही पहिरियों वज़ीर आला आहे जेको इन मनसब ते पहुतो आहे। पहिरियों नौजवान अदाकार आहे जेको वज़ीर आला जे मनसब ते पहुतो आहे। MJ रामचंद्रन अॻु में आयो, जयललिता उहा बि अॻु में आई, रजनीकांत तव्हां ॿुधो हूंदो उहो बि सियासत में आयो, कमल हसन उहो बि सियासत में आयो, ख़ुशबू ऐं विजयकांत बि आया, पर उहे इन हद ते कामयाबु न थी सघा। विजय जो जेको वालिद आहे उहो फिल्मसाज़ S.A. चंद्रशेखर आहे। उन सां गॾोगॾु जेका उनजी वालिदा आहे शोभा चंद्रशेखर, उहा गुलकारा बि आहे, मुसनिफ़ बि आहे। विजय जी जेका ख़ुशूसियत आहे उहा इहा आहे त हुनजो करिश्माती जेका शख़्सियत आहे उहा एतिरी आहे जो हिकिड़े हिंदू महले मां, इंडिया जे तमिलनाडु रियासत जे हिकिड़े हिंदू महले मां मुसलमान जेको आहे बदरुद्दीन कासाई जेको
उहो कामयाबु थियो आहे। यानी हिकु त इंडिया जो हिंदू महिलो, ॿियो मुस्लमान, टियों कासाई। छो त मुस्लमाननि मथां उते तमामु घणो जेको आहे सो हिंदुस्तान में BJP ऐं ॿियनि इलाइक़नि में जिते असरु आहे उन्हनि जो, उते तशदुद कयो वेंदो आहे, उन्हनि मथां ज़ुल्म इहो कयो वेंदो आहे। इवन को गोश्त पचाईंदो आहे, कंहिंजी फ्रिज में वञी उहो घिड़ी पवंदा आहिनि उन्हनि जा गुंडा, त हिते फ्रिज में जेको आहे सो गोश्त आहे। मूं त हिकिड़ी रेलवे में तमामु बुज़ुर्ग जेको मुस्लमान आहे ॾाढ़ीअ सां, उहो टिफ़िन में खयूं पियो वञे, उनखे तशदुद करे इन करे मारियो वियो त उन टिफ़िन में गोश्त हुयो। हू चवंदा इन गऊं जो गोश्त आहे। त उन बदरुद्दीन कासाई जेको आहे उहो कामयाबु थियो ऐं उहो विजय जी टिकट ते, उनजी इलेक्शन मुहिम हलाइण लाइ विजय कोन आयो, पर उन जे बावजूदि हू तमामु वॾे पैमाने ते वोट खणी कामयाबु थियो आहे ऐं उहो 19,000 जी लीड सां खटियो। बदरुद्दीन कासाई 19,000 जे लीड सां। असां सिंध में बि ॻाल्हि कंदा आहियूं सोशल मीडिया पावर ज़िंदाबाद, नौजवान ज़िंदाबाद, पर उनजो इहो इन ते पोइ बहस कयूं था त उहो जेको पावर आहे, उहो जेको शऊर आहे, उहो कन्वर्ट छो नथो थिए वोटनि में। इंतिखाबी निशान कहिड़ो आहे उनजो विजय जो, ख़बर आहे? इंतिखाबी निशान आहे उनजो सीटी। असां वटि बि मोहतरम अयाज़ लतीफ़ पली जो इंतिखाबी निशान सीटी हुयो, पर उनखे कासमाबाद जहिड़े इलाइक़े मां वोट न मिलिया। कासमाबाद जहिड़े इलाइक़े मां उहो हाराए वियो। सोशल मीडिया जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उन अदाकारीअ दौरान ई पंहिंजी हिकिड़ी फैन क्लब ठाही हुई, विजय जोसेफ। उहा फैन क्लब ठाही जंहिंजा 85,000 जेके आहिनि उहे मेंबर हुआ ऐं फिल्म इंडस्ट्री में त हुनजो 30 साल जो कैरियर आहे तमामु वॾो। हुन 2 साल अॻु में जेका असां पार्टी ठाही, उन दौरान ई हिनखे थैलापथी मीन्स लीडर या तमिल में लीडर या कमांडर चवंदा आहिनि। उन एतिरी वॾी कामयाबी हासिल कई आहे जो तमिलनाडु रियासत मथां जेके 2 ॾहाकनि खां न केतिरनि ई ॾहाकनि खां हुनजे मथां हुकुमरानी कंदड़ जेके 2 जमातूं हुयूं, हिकिड़ी दरावड़ मंत्रा कड़गुम, ॿी ऑल इंडिया दरावड़ मंत्रा कड़गुम, उन्हनि ॿिन्ही जे उमेदवारनि खे शिकस्त ॾेई छॾी आहे ऐं उहे वारे वारे सां इक़्तिदार में बि ईंदा हुआ। पर हिन विजय जेको आहे सो अचण सां एॾी वॾी कामयाबी हासिल कई जो सभु माण्हू हैरान आहिनि। ऐं चेन्नई जे स्टेडियम में जॾहिं हुन कसम खयूं, उन वक़्तु ई कंहिं बि ॿिए हंधि न, ऑफिस में न, उते ई हिन ऑर्डर्स कया। तमिलनाडु जी रियासत जेका आहे उहा बेसिकली हिंदुस्तान जी इकोनॉमिकल इंजन बि उनखे चयो वेंदो आहे, छो त उते ऑटोमोबाइल खां वठी इलेक्ट्रॉनिक्स ताईं तमामु घणियूं जेको आहिनि सो प्रोडक्शन्स थियूं ऐं सनत आहे उते, तमामु वॾी सनत आहे। स्मार्ट फ़ोन ठाहिण जो मर्कज़ आहे। एप्पल जा आईफोन जेके आहिनि उहे उते ठहंदा आहिनि। त उहा हिकिड़ी वॾी हैसियत रखे थी कारोबारी आहे। ऐं तव्हांखे आउं ॿुधायां त हिन विजय जोसेफ जो गुज़िरियल साल सेप्टेंबर में हिकिड़ो वॾो जलसो हुयो। उन में माण्हुनि जो गॾु थियण ऐं भीड़ जे करे हिक ॿिए जे मथां माण्हू किरी पिया। उन में भीड़ में 40 माण्हू हिन जा 40 वर्कर उहे मारिजी विया हुआ, पर उन बावजूदि हिन जी पॉपुलरिटी ते, हिन जी शोहरत ते को बि असरु न पियो ऐं उहो अॻिते वधंदो रहियो। हिन वक़्तु वज़ीर आला आहे। अहिड़ो ई मिसाल तव्हांखे ॿियो ॿुधायां, अहिड़ो मिसाल नेपाल में आहे। नेपाल में रैपर आहे बालन शाह, ॻाइणो जंहिंखे चऊं असां रैपर, इंग्लिश में चवंदा आहिनि रैपर। नेपाल में मार्च 2026 में हू जेको आहे बालन शाह जंहिंखे चवनि था, उहो चश्मे जो स्टाइल आहे, हुनजो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल आहे, उहो बि नौजवाननि में अदाकार आहे। ऐं उहो हिन वक़्तु ही इज़ द यंगेस्ट वन हू इज़ लीडिंग स्टेट। दुनिया में चवनि था त ही तमामु सॼी दुनिया जो यंगेस्ट लीडर आहे जेको वज़ीर आज़म आहे। हुनखां अॻु में बालन शाह जेको आहे खटमंडो जो मेयर थियो हुयो। हुन पंहिंजे जेके रैप म्यूज़िक आहे उन में हू करप्शन, जेका बैड गवर्नेंस आहे ऐं सोशल प्रॉब्लम्स जेके नेपाल जा आहिनि उन्हनि ते उहो गाना ठाहींदो, उन्हनि ते रैपर जेके आहिनि उहे म्यूज़िक जेका थींदी आहे उन में। 2022 में हू खटमंडो जी जेका बल्दियाती इलेक्शन हुआ उन में बीठो आज़ादु हैसियत में, कंहिं पार्टी जी सपोर्ट सां न, पंहिंजी आज़ादु हैसियत सां बीठो ऐं बालन शाह उन में खटे वियो। बालन शाह न रुॻो खटियो पर खटमंडो जो मेयर बि थियो। खटमंडो जो मेयर थियण खां पोइ उनखे हौसलो मिलियो त इहा फील्ड जेका सियासत आहे उन में अची सघिजे थो ऐं उन में कुझु करे सघिजे थो। गुज़िरियल साल जेके तव्हांखे ख़बर आहे केतिरा जेनज़ी जेके आहिनि उहे वॾा उते तमामु घणा मुज़ाहिरा थिया, एहतियात थिया, उतां जे हुकुमराननि जी तरावेड़ थी वई, पर उन जे बावजूदि जेनज़ी जो को बि माण्हू हिते न अची सघियो आहे। अची वरी बि बालन शाह वियो। बालन शाह जेको आहे उनजी फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, जेका ॿिया इंस्टाग्राम, उन्हनि समूरनि अकाउंट्स ते हुन हिकिड़ी मुहिम हलाई तमामु वॾी। करप्शन, बेरोज़गारी,
जेका डेवलपमेंट आहे उहा स्लो। इन जे नतीजे में 36 सालनि जो बालन शाह नेपाल जो वज़ीर आज़म थी वियो ऐं उहो सोशल मीडिया जे पावर में 2026 जी इलेक्शन जे दौरान हुन तमामु घणी जेका यंगेस्ट एज में अची करे इहो कारनामो सर अंजाम ॾिनो। असां वटि सिंध में पाकिस्तान में सोशल मीडिया जो इस्तेमालु छा पियो थिए? सोशल मीडिया ते रुगो गारगंद, सोशल मीडिया जे हिक ॿिए जा पटका धूड़ करणु, सोशल मीडिया जो इस्तेमालु इहो ई वञी बचियो आहे त फलाणो हीअं आहे फलाणो हीअं आहे। ज़ातियात ऐं ज़ातियात खां हटी करे न को नज़रियो न का ॻाल्हि। चङा भला सियासतदान हिक ॿिए जे लाइ इहो था चवनि त हीअ इक़्तदार में अचण खां अॻु में फलाणो जेको आहे सो ग़रीब हुयो, हाणे अमीर थी वियो आहे। इहा वञी सियासत रही आहे। इहो वञी जेको आहे सो सोशल मीडिया जो पावर रहियो आहे। असांजी सोशल मीडिया किथे आहे? उहा उन झल दॿ खां वठी जेको आहे सो ख़तमु थी थिए, जेको ॿियो को जेल में जेको आहे फश ऐं उरियान क़िस्म जा वीडियोज़ ऐं गाना ठाहींदो हुयो। इन करे सोशल मीडिया पावर हमेशह जेको आहे उहो ज़िंदा तॾहिं थींदो जॾहिं तव्हां उनजो बहितर इस्तेमालु कंदा। बहितर इस्तेमालु कंदा समाज में तब्दीली ईंदी। बहितर इस्तेमालु कंदा सोशल मीडिया जो, पंहिंजो पाण न रुगो तव्हां संवारींदा, ॿियनि नौजवाननि जे लाइ रोल मॉडल थींदव ऐं ॿियनि नौजवाननि जा बि मसइला हल कंदव, समाज जा मसइला हल थींदा। हीउ सोशल मीडिया जो जेकॾहिं दौरु आहे, सोशल मीडिया जो जेकॾहिं पावर ज़िंदाबाद चओ था त पोइ वॾेरनि भोतारनि सरदारनि जी चमचागिरी करणु छॾे ॾियो सोशल मीडिया ते। उहो चई छॾियो त असांजा मसइलनि जा ज़िम्मेवार केरु आहिनि, इहो चई छॾियो त असांजे मसइलनि जो हल छा आहे। उनखां पोइ ॾिसो त असां वटि बि को न को विझे, को न को बालन शाह ज़रूरु पैदा थींदो। अॼोके विलाग में एतिरो ई, वरी कंहिं ॿिए विलाग में गॾूंदासीं। तेसिताईं इजाज़त।